पनाकिल में मुख़्तलिफ़ ॻोठनि खे मिलाईंदड़ रोड नाकारा बणियल हुअण करे रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अयाज़ शेख। सखर ज़िले जी वॾी आबादी वारो तालको पनवाकिल तालीम तोड़े कारोबार जे लिहाज़ सां सिंध जो नालेवार मशहूर शहर आहे, जेको सियासी लिहाज़ सां पंहिंजी हैसियत बि पाण रखे थो। पर अफ़सोस जी इहा ॻाल्हि आहे त पनवाकिल मां चूंडियल MNA सैयद खुर्शीद अहमद शाह ऐं MPA जाम इकराम लाइ धारे जो इलेक्शन वेझो ईंदे पनवाकिल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा बासर चङा मुड़ुस साण करे अवाम जे दर दर वञी अवाम खे रोड रस्ता ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं ॾियण जा वाइदा वचन करे वोट वठी आला ऐवाननि ताईं पहुचनि था, जंहिंखां पोइ तक जे बासर माण्हुनि ऐं GLN खां सवाइ ॿिए बेपोजद अबोज माण्हुनि खे रोड रस्ता ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं ॾियण में नाकाम आहिनि, जंहिंमें पनवाकिल कचा फाटक खां वेंदे दरगाह बगोशर सुल्तानपुर मुलाली ठिकराडो ताईं सवें ॻोठनि जो पनवाकिल शहर सां राब्तो ॻंढींदड़ रोड जी गुज़िरियल 20 सालनि खां मरमत न थी सघी आहे। इन रोड सां रोज़ानो सफ़र कंदड़ सरकारी मुलाज़िम, स्कूली शागिर्दनि समेत कारोबारी माण्हुनि सां गॾु मज़दूर तबिको सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। आवाम जो कोई हाल ना है। रोड में 3 चक्कर मुझे गाड़ी पंचर थी, 3 चक्कर सजो माना पत्थर पियो आहे। रोज़ाना गरीब माण्हू बीमारी शहर वञूं था, रोज़ाना सुबुह जो वञूं त शाम मोटा हूंदा, सॼे ॾींहं ते ज़ाया 3 चक्कर गाड़ी पंचर हूंदा, पोइ माण्हू छा वेंदा, मरीज़ बि न पुॼी सघंदा, घर बि न मोटी सघंदा आहिनि। हालात छा आहे ज़िंदगी जा, असां जन गरीब माण्हू असां त पूरा थी विया आहिनि। गाड़ी जे पंचर में घर में दाणा बि न हूंदो आहे, गाड़ी जे करे असांजी वेल आहे, सुबुह जो वञो शाम मोटी न सघंदा आहिनि। धारे जो आयो पने में त असां खुर्शीद शाह गॾिजी आयो त असां क्लियर कंदासीं रोड, हेॾो होॾो करे आख़िर वोट वठी विया। इमरजेंसी में काई बि कॉल ईंदी आहे, को बि असां पनवाकिल मां डेड बॉडी जा खणी ईंदा आहियूं त वेंदा आहियूं बगेश्वर बादशाह ते। उतां तक़रीबन असां पुॼंदे 2-2.5 कलाक लॻी वेंदा आहिनि। रस्तो ख़राबु आहे, डेड बॉडी पुॼाईंदे बि असांजो पंहिंजो टाइम ज़ाया थी वेंदो आहे। असां होॾे सखर पुॼंदा आहियूं, हेॾे बगेश्वर ते बि न पुॼी सघंदा। हितां जा MNA MP अहिड़ा आहिनि साईं, कोई कमु नथा कनि पिया। जीअं पहिरियों आया आहिनि वोट वठण जे ॾींहुं, उन वक़्तु आया आहिनि, उन खां पोइ वठां असांखे ॾिठो सही कोन्हे। असांखे वधि में वधि तकलीफ़ आहे हिन रोड जी, जेको कचा फाटक खां वठी तक़रीबन साईं चीचड़े ताईं रोड तबाह आहे, खंडर आहिनि। तालीम ते बि वॾो हिन ते असरु थो पए। ॿार जेको आहे त स्कूल वञण जे लाइ हिकु त टाइम ते कोन था पुॼी सघनि। असां पहिरियों त उन्हनि खे इहो अर्ज़ु कंदा आहियूं त बाबा असांखे रस्ते ॾियो, रस्ते जी तमामु सूरत हाल ख़राबु आहे। साईं खुर्शीद शाह अॻ में शादी जी तक़रीब में हिते आयल हुयो, असां उन खे अर्ज़ु कयोसीं, साईं असांखे काफ़ी सालनि खां वठी असांजो रस्तो ख़राबु आहे, असांखे महिरबानी करे रस्ते जो कोई हल कढो, रस्तो ठाहे ॾियो। साईं चयो त असांखे तव्हांखे 15 ॾींहंनि जे अंदरि न तव्हां रस्ते जो कमु कराईंदासीं, पर हिन वक़्त ताईं कोई बि इन शइ ते अमल न थियो आहे। नाज़रीन, नवीं वाट वेंदड़ माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त हितां जो चूंडियल MNA सैयद खुर्शीद अहमद शाह हिकु शादी जी तक़रीब में आयो, जिते अवाम रोड ठाहिराइण लाइ दावूं कयूं त जिते सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त हिकु हफ़्ते जे अंदरि हिन रोड जो आर्ज़ी रिपेयरिंग कमु शुरू करायो वेंदो, जेको गुज़िरियल महीने बावजूदि हिन रोड जो रिपेयरिंग कमु शुरू न थी सघियो आहे। कैमरा टीम सां गॾु परवेज़ अहमद, आवाज़ TV, सुल्तानपुर।